Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई सिपाही सुमर ही त असांखे निंड ॾियारे छॾींदो वॾो आरसी आहे। अरे तू चुप करे वे मां ही थो उथारे ॾेखारियां। साफ 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 छाजो केरा खतरो डरियो साहब खतरो ना आहे, ख़ुशी आहे ख़ुशी। मुंहिंजो मतिलबु आहे त ख़ुशख़बरी आहे खुशखबरी कमाल आहे मूंखे पुट ॼावा ऐं मूंखे ख़बर ई न आहे। ॿुधो मुंहिंजे पुट जी मां केरा साहब तू छड़ो ही असांजी गीची में तू चढ़ो ही तोखे पुट कीअं ॼमंदो। ॻाल्हि इहा बि सही आहे। पोइ भला खुशखबरी कहिड़ी आहे? साहब लाली वारे केस में ॿ ॾोहारी ॿधा हुआसीं न। अड़े ॿधा त हुआसीं पर सरकार इनाम त कोन ॾिनो। साहब इहा ख़ुशख़बरी न आहे। त पोइ पक सां असांजी तरक़ी थी हूंदी। न साहब न, इहा ॻाल्हि न आहे, पंहिंजी तरक़ी न आहे थी। अड़े त पोइ आख़िर थियो छा आहे? साहब लाली वारे केस में ॿिनि ॾोहारियुनि वलू व्याज जो नालो खयो आहे। अच्छा माना त अच्छे मथे में अटो ख़राबु आहे। साहब अटो न वल्लू व्याजी ख़राबु आहे, जंहिं अहिड़ो ख़राबु कमु कयो आहे। सिपाहियो त पोइ हाणे छा करणु घुरिजे? साहब वलू व्याजी खे गिरफ़्तार करे मामले जी छंछाड़ करणी आहे। अरे लालू या छंड छाण कंदो केर? बाबा या छंड छाण पुलिस कंदी, पर मूंखे सोराना पक्का त लाली जी अगवा में वलू व्याज जो त ज़रूर हूंदो। जिन लालीअ खे अगवा कयो न उहे गिरफ़्तार आहिनि, पर उन्हनि लालीअ खे अगवा छो कयो? लालीअ जे अगवा में ॿिया केर शामिल आहिनि? वलू व्याजीअ जो हथ आहे या न, या सॼी ख़बर असांखे सूबेदार वटां पवंदी। बाबा इन जे करे असांखे सूबेदार सां मिलणु घुरिजे न। पोइ ठीकु आहे, हल त हलूं। काॾे सूबेदार ॾे? न बाबा न, मूंखे बंगले धक्का मामा जो न आहियां। अरे डिज न लालू, हल कीअं न टिजां, बूथ थी अहिड़ो अथसि इन बागे जो। हल माफ़ कजांइ भाऊ, कुल्लो लॻो थई दिल में न कजांइ। विच ते तूं बीठो ऐं मां त कोन बीठो आहियां न। महिरबानी करे जॾहिं बि माण्हू लंघे त पासे ते वञे माण्हू। अकुल कयो, कुझु अकुल कयो। माफ़ कये इहा वरी अञा बि मिर्च करणी पवंदी। हल वॾो टिखो आमियो भाऊ, बूथ किथे अथई? मार पैसो बूथ ॾिसण कोन थो अचे, अञा मथे आहे। चङो भला मोकिलाइणो कोन्हे न, वरी ॿिए दफ़े में हथ त ॾे। ठहियल ई न आहे अणीस खॾ में, असांखे छा आहे। माण्हुनि जा महबूब कद जा अहिड़ा टिघा जो भिट जे परे पासे खां पंहिंजे आशिक खे दीदार कराइनि। असांजो महबूब कद जो नंढड़ो थोरो मूंखां फुट खन नंढो आहे। हाणे जॾहिं स्टूल ॻोल्हे तॾहिं वञी मुंहिंजो दीदार करे। जेसी भला हू सोचे मां त बुल ॾेई ॾिसी वठां। अरे ओ मवाली, आया शर्म अथई? हां शर्म छो कयां? जॾहिं नशो कयां थो त पोइ शर्म छो कयां? हिकिड़ो मवाली हिकिड़े टाइम ते हिकिड़ो कमु कंदो, या त शर्म कंदो या नशो कंदो। हा कलू ऐं घर में छो थो जातियूं पाए? कल्लू ऐं वल्लू त मूंखे ॾिठे कोन था वणनि। किना बूथ कयो जो मुंहिंजे साम्हूं था अचनि। दिलि त चवे थी त हिकिड़ो ठोंछो बोनस में चंबो बि हणानि। बाक़ी मां पंहिंजी पाउलीअ जे भिट खां लिया थो पायां त दीदार कयां त बहितर आहे। छा ख़्याल अथई? मवाली कुझु शर्म कर न, छा करे वते थो पाउलीअ जे घिटीअ में घुमंदो? हया कोन? छा कयां सेठाणी, मां मर्द हां, मुछालो हां। हाणे मां त सेठ धनुअ सां इश्क नथो करे सघां न, इन जे करे पाउलीअ सां पेच पातो थम। हो पेच पिरी तो सां पाए ॾिठमि, अॻिते छा थींदो ख़बर न आहे। कलाम मां अॻ में बि ॻायो हो, वरी बि ॻायां थो। जे पसंदि अथई त पंजड़ी ॾेई छॾ, न त तुंहिंजी मर्ज़ी। छा चवां छा थो? अंग्रेज़ी थो ॻाल्हायां, नथी सम्झ में अचे। वॾी ॻाल्हि आहे, तूं बि वञी सेठ धनुअ जे घिटीअ में वञी हीअं लिया पाए।
पर धनु बूते को नहीं धनु ऐं लालू ॿई थाणे ते पिया वञनि लॻे थो त मोए मवालीअ खे धनुअ जे मुंहिंजे चकर जी ख़बर पइजी वई पर इश्क मुश्क लिखंदो त कोन न केतिरो लिखाइबो सिज तरीअ हेठां कोन लिखंदो हाणे जे कयो आहे त मोह ॾियणो आहे छा थी सोची धनु घणो थो यादि अचई छा वाह ॾेस धनुअ खे मां अधे वलूअ खे थी ॾिसण वञा भली धूड़ विझीस वलूअ खे ॾिसण थी वञे सुञाणा वठो असां हूं चोर बाक़ी सभु साध आहिनि मुल्क में अरे घोबाटा खेर त थई तो पीरीअ में शादी कई आहे ज़ाल बजायो थई आहे न पापा न एड़ा असांजा भाग किथे अलाए भॼी त सवेली बि जोड़े डंडो खयो थई हां न लालू न मां त थाणे ते वियो हुअसि अच्छा पुलिस वारा पोयां पिया अथई न बाबा न जेके थाणे जे ॿाहिरि वेठा न उन्हनि मूंखे टोड़ायो आहे अच्छा ॿाहिरि बि सिपाही वेठा हुआ न सेठ साहब न ॿाहिरि कुता वेठा साहब कूड़ थो ॻाल्हाए हिन जो चिशु ने बूथर थी कुता बि भॼींदा आहिनि चवंदा आहिनि असांखे सौंट आयो आहे न लालू न अरे पंहिंजो बूथ ॾिठो अथई मूंसां चर्चा थो करे ॼण अधी सुरीली भित ते चइणो त पियो वई आहे छॾियो हिननि अजाइनि ॻाल्हियुनि खे मूंखे इहो ॿुधा तूं थाणे ते छो वें साहब जेके चोर थाणे ते सची नायन कंदा न त सूबेदार छा कंदो आहे हिन जो बूथ ॾेखारींदो आहे पोइ चोर चवंदा अथई असां बस कई असांखे भूत न ॾेखारियो असां पाण सची था कयूं लालू ख़ामोश तूं चुप कर त घोबाटो थाणे जा हवाला ॿुधाए हा घोबाटा ॿुधाए साहब तव्हांखे थाणे ते वञण जी ज़रूरत न आहे मूंखे सूबेदार सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे साईं हे लाली जे केस में जेके गुंडा पकड़िया आहे न उन्हनि वलू व्याजीअ जो नालो खयो आहे छा वलू व्याजी साहब मूंखे पक ई थिया किनी हरकत वलू व्याजी करे सघे थो मां वलूअ खे कन में अहिड़ो चक हणंदुमि जो जॾहिं कारो गॾा हींग कंदो तॾहिं छॾींदोमांसि लालू कुते थियण जी ॻाल्हि न आहे असां कानूनी वेड़ विढ़ंदासीं घोबाटा तूं हवाला ॾे अम्मा तू मुंहिंजा चेबारा थी कढी छा नदी माणे जो मोहंड्रो अहिड़ो आहे ॼण कप ते लत आई पई आहे रख शर्त अला कंदो गुंडन के अध रात जो ॾाठ में सूर पवंदो वतंदा वात में रंबियूं हणाईंदा मुंहिंजी सेड़ी जड़ी अची लालीअ ते डामर जहिड़ो कारो दाग लॻायो अथनि कंहिंखे बि थी पिटी उन्हनि खे जंहिंखे पुलिस लाली जे केस में ॿधी आई आहे इन्हनि गुंडनि खे त मां बि कोन छॾींदुसि कानूनी जंग विढ़ंदुसि तह ताईं पुॼंदो सान बाबा तू ते खाने में वञ जा मां आखिरी मंजिल जी छित ते वेंदमि ख़बर त पए अधी जे अगवा में कंहिंजो अथा हथ न हथियार हूंदा पावली हथ ऐं खाली तिने ॿिन्हिनि गुंडनि खां लाली ॾाढी आहे हाणे ठहियो तुंहिंजो बि अकुल बि थो वहे ही अकुल आहे कोई वाटर न आहे जो वही वेंदो लालू सूबेदार खे चई छॾियो आहे त चोरनि खां सची करा उनखे ईअं कुट को ॾे जीअं ज़ालू मॼूं मुड़सनि खे ॾींदियूं आहिनि सुरीली खबरदार मां मॼूं न आहियां बड़ाई त सां दिलि लॻी वई आहे तंहिंजे करे मुआ पाडे मुआ तुंहिंजो नालो कंहिं वरितो जो ॻाल्हाई थो हिते घेरणी अचायो आहे हिन फवा मां फासिजी वियासीं हल कल होटल थी अबा हले ये छोरा बि ॿधिजी विया छोरा किथे मुंहिंजो नालो न खणनि आहिनि त ॿई बुढ़िया था पर साईं पुलिस जी मार बि पुछे थी मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई बाबला लिख मार देवे तो बाबला लिख लिखा दो जोरा खाटो से जातो करिए अब चल चल खारो चो दे बाबला मार जमा तो लिख बाबा छोल का को कुकुड़ा या को कुत्तो बिलो जो तो मुके लकाई ओ बाबला जे के जीव प्यारो थई इन खार जेठा लिख पुलिस तो के गोली दी थी वते ए मुझो नढरो सनड़ो सा न कार में मुझी मरी भी तो भाई हो तो मुके बुदा पुलिस मुके गोले छोती बाबला लाली जे अगवा वारे केस में इनन गुंड न तुजो नालो खयो आ हाने पुलिस तुजे पोया पईया अची थी बधण हां रुकियो है छोरा ताजे चढ़ वारी मां मुझे सामू आए
पर कुछ करे नथो सघां। पापा पोतो में फाल्टान तू जी सुस्तियान इनमें असांजो कहिड़ो ॾो हिन भेरे असां कुझु न कुझु ज़रूरु कंदासीं बाबा। अरे छोरा मां उहा वा जेका ॼणे निपाए वॾो करे। बाबा जंहिं ॼणियो सावा जीजल त मरी वई, हाणे असांखे निपाए वॾो कराइण वारी मां खपे। 25 साल थी विया आहिनि त इते ई बीठा आहियूं, न वॾा था थियूं न हेॾे था थियूं न होॾे था थियूं। बसि बाबा असांखे मां खपे। त पोइ पावलीअ खे ईअं खणी अचो जे पावलीअ खे बि ख़बर न पए त मां खजे सघे। त पोइ ठीकु आहे बाबा, मां बि पावलीअ खे अॻुवाट करे माचीस में लिकाए खणी ईंदुसि। माचीस में माण्हू कीअं ईंदो? बाबा इहा वारदात मां कंदुसि। भले मुसबाए ढोलड़ो जे वारदात कंदे वञी त पाटा बढी वञा, ईअं न थिए जो रस्ते में पटा ठाहींदो अची। हिन दफ़े असां को बि सबूत न छॾींदासीं बाबा। हाणे छा कयूं? 8 ॾींहंनि खां वांदा वेठा आहियूं। हाणे कम अहिड़ो कंदासीं जंहिंमें इज़त बि हुजे ऐं पैसो बचे। पर कयूं छा? शासन कयो, करप्शन कयो, पैसो मिलंदो, इज्जत मिलंदो। वाह पुट वाह। पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सही, अॼुकल्ह सियासतदाननि जी माशरे में इज़त कहिड़ी आहे? हिकिड़ो पार्टी वारो ॿी पार्टी वारे जे लाइ कहिड़ा त लफ़्ज़ थो ॻाल्हाए। अल्लाह मुंहिंजी तौबा, ज़ारी मुंहिंजी ज़ारी। जॾहिं असांजे नुमाइंदनि जी ॿाहिरि इज़त एतिरी आहे त पोइ असांजी इज़त केरु कंदो? इन जो मक़सदु त इज़त अचणी वञणी आहे, असांखे पैसो खपे। असां सॼी उमिरि ठगी कई आहे, हाणे बि ठगी कंदासीं। 7.5 खेर थी न वे, कुझु पाण बि त कयो, हर कमु मूंखां था करायो। त पोइ ठीकु आहे, मां फ़क़ीर थी पिनंदुसि। मूं ॿुधो आहे हिन कम में टके जी बि इज़त कोन्हे, बाक़ी पैसो जाम आहे। माफ़ करण वारा मथो न खाइनि न, 2000 ॾियारी पकी आहे। जेकॾहिं तूं पिनी पैसो कमाईंदे, मां वरी उहे तोखां पैसा खसींदुसि। खसींदे? मुआ धाड़ेल थींदे छा? मां को चरियो आहे छा जो कानून खे हथ में खणंदुसि? 7.5 खेर थी नहीं, बाक़ी इहो ॿुधाए त माण्हुनि खां पैसा कीअं खसींदे? मां ख़ुदि कूड़ो पुलिस वारे थींदुसि। तुंहिंजे अॻुवा में ने वलू व्याजीअ जो हथो ॾाढो बेकार माण्हू आहे। बेकार पहिरीं नंबर जो आहे सेठ साहब। कम ई अहिड़ा अथसि सेठ साहब जो ॻोठ जा कुता फ़क़ीरनि खे छॾे हिन जे पोयां था भौंकनि। छा कजे, वॾड़ा सच चई विया आहिनि त कुतो कुते खे न सहे। सेठ साहब वलू एतिरो किरी पवंदो इहा मूंखे कान ई ख़बर। पंहिंजे मफ़ाद लाइ त हू गटर में बि किरण लाइ तयारु हूंदो। वॾो शैतान आहे, पहिरें नंबर जो शैतान आहे। वलूअ खे शैतान चवण शैतान जी बेइज्जती आहे सेठ साहब। सेठ साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जिन मूंखे अॻुवा कयो उन्हनि वलू जो नालो त कोन वरितो, न वरी कॾहिं वलू मूंखे नज़र आयो। इहो वलू असांजो दुश्मन आहे, इन खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका, वाह वाह, छा त हलणी आहे, छा त कंदा, छा त काठा, हाय हाय। दिल थी चए त पंहिंजो सीनो चीरे दिल कढी चिलकड़ी तुंहिंजे कदमनि में रखी छॾिया। ॻाल्हि ॿुध मिठल, अम्मा मूंखे 7 दफ़ा विकिणी चुकी आहे ऐं मां तुंहिंजे करे 7 दफ़ा वापसि भॼी आई आहियां। चिलकड़ी ईअं न चओ, मां त तोसां 16 व्हीलर टेलर खां बि वधीक प्यार कंदो आहियां। छा कयां, इहा माण्हू जेका आहे न पुरानी जीप, इन खे थो ॾिसां त मूं वारो प्यार सों झिलकी वांगुरु उॾामी थो वञे। त पोइ ठीकु आहे, तो जहिड़े बुज़दिल माण्हूअ जे भाकुर खां मुड़ुस माण्हूअ जो बूंडो भलो आहे, वरी मुंहिंजो मुंहुं न ॾिसंदे मां वञां थी। चिलकड़ी ॻाल्हि त ॿुध, ओ चिलकड़ी, ओ चिलकड़ी ॻाल्हि त ॿुध चिलकड़ी। असांजे रस्ते तां कुत्ता अचनि, बग़ैर अचनि, छो न बबर शींहं अचे, चीतो शींहं अचे, पर असां पंहिंजी थियण वारी माउ खे ज़रूरु अॻुवा कंदासीं। जेकॾहिं साम्हूं कलू अची वञे त पोइ छा आहे, ॿ 4 उल्टियूं ईंदियूं, पोइ छा आहे? माना त पोइ बाबे जी शादी अॼु ज़रूरु थींदी। गोलू पोइ अच मूंसां। अदा गोलू पुलिस। अदा गोलू मां पुलिस खे ॾिसंदो आहियां, मुंहिंजी चडी आली थी वेंदी आहे। अगरि हिन खां अॻु जो पट ठाहींदो हली भॼ त भॼूं। असां काॾे भॼूं, पुलिस ॾिसंदी त असांखे हंदी लाकब में। अड़े असां त खामां भॼूं, पुलिस त हेॾे वई, खामां डिॼी पियो। हल त हलूं। हा हल 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 हल।
भलो कंहिंखे वणे न वणे पर विचा गिरह ज़रूर खणे। इहो धनु, इहो कल्लू, इहो लालू, ये टई मुंहिंजा अहिड़ा दुश्मन थी पिया आहिनि, अहिड़ा दुश्मन थी पिया आहिनि जो वस पुॼे न त टक 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 पथरियूं हणी मूंखे मारे छॾे। न न न न इहो ने को कमो सिर्फ़ पथरनि वारो हाजी करे सघनि था। तो बि अञा अॼ जो महीनो परे आहे। अधी हाणे त मूंखे 16 ना पक न पर 18 ना पक थी वई आहे त मां न न न तू इंसान आ, तू शैतान ना है। पक कर धी अधी मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध न त हे टई मुंहिंजा दुश्मन अड़े दा है तुंहिंजा दुश्मन तोखे हज जे महीने खां सवा पत्थर हणंदा न को या धनु ऐं लालू अहिड़ा बेअकल बि कोन। अधी लालीअ जे अगवा जो इल्ज़ाम ये धन वारा मूं ते हणंदा। ये के इल्ज़ाम हणंदा? ये काट पूछोरा त कॾो को गिरफ्तार थी विया आहिनि न। हाय काथो बोले फोन किथे फोन अधी ये फोन था बोले फोन बोले हा पैंती हा वठो हेलो वसराम वसराम वसराम। हाँ मां वली दाद उर्फ वल्लू व्याजी पियो ॻाल्हायां। अच्छा 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 तूं थाणे खां सनडो सिपाही पियो ॻाल्हाईं छा? मूंखे पुलिस गिरफ़्तार कंदी? वक़्त न आहे, मां फरार थी वेंदा। अधी जेको मूंखे ख़ौफ़ हो उहो बिल्कुलु सही साबित थियो। अदा छा थियो? हाजी अचे विया सब पत्थरनि समेत। नादी जंहिं ॻाल्हि जो न मूंखे ख़तरो हो उहा ॻाल्हि साबित थी। पुलिस मूंखे गिरफ़्तार करण पई अचे। चल तूं चला तूं ऐं भला टा तूं महिरबानी कर मूंखे लिखा पापा जी मुर्सी जा अदी मां फांसी मां पाजी तो बाबू तो कोन भरियो ओए दिफागा काट लिखाया सा हाणे हुचे माण्हू जो ॿार तखणी मां लिखाया खारे हेठो हे उठ पखी खारे हेठो भी न पियो लिखी सके। मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो को भी नाए घट के खां को भी नाए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो। सेठ साहब मां तेने वल्लू के हथ खणी थी पिटिया। असां जे सोचियो भी कोन हो त वल्लू व्याजी ये कदो। मूंखे ख़बर हुई वल्लू व्याजी इन खां बि वधीक किरियल आहे। इन वल्लू सां खट न थींदी हुन असांजी इज्जत में अखियूं विधियूं आहिनि ऐं इज्जत भोलीअ खे प्यारी थींदी आहे। खबरदार लालू लालीअ खे भोली न चयो। लालू तो मूंखे भोली चयो? न किथे भोली चयो तरी थी तू त ठहियल ठुकियल बांदरी। छा मूंखे बांदरी तो चई? अगे त चंद्र जी चांडरो की ऐं गुलाब जी गुल जी खुशबू चवंदो है। ओ चरी मुंहिंजी गुल परी सोनाली बांदरी हिकिड़ी इंडिया जी अदाकारा थी वॾी। तूं बि एतिरी सुहिणी आहीं जेतिरी सोनाली बांदरी सुहिणी आहे। मां त तुंहिंजी तारीफ़ थो कयां पर तूं हुन जो ग़लति मतिलबु पई थी वठी। हाणे बसि कयो। मां हुन वल्लू व्याजे खे 10 साल टीप न ॼाणिया न मुंहिंजो नालो धनु धोबी न आहे। छा साहब तूं धनु धोबी न आहीं त भाई तूं आहीं केरु? तूं धनु जो डबल पार्टी या हम शिकली? अरे मां धनु धोबी आहियां हीअ चइबो आहे मिसाल ॾिबो आहे। हा त पोइ हीअं बि चइबो आहे न बाबा त जे मां फलाणो कमु न कयां त मुंहिंजो नालो लाहे हुन ते रखे छॾिजो। मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई। चाची ये बागा दो के जोई ई गाल के छड़ा ता गोलू छाया ता बोलू अज कुछ भी थी पए अज असाया दूनार भली डज थी वञन भली असाया जबल जेड़ा कद गिरी पवन पर असा पानी छनवारी मां के घर जरूर वठी इंदासी। हां दा वो ठीक आ हल तो हलऊं।
बाबा कद में पुर रिया बाबा ओ बाबा चाजो कद में पुर रिया मस्करन जो गोट दे मस्करन जो बाबा तोता साहब कमाई किचली करे छो अमा त अरवा ही खजियो असा यती मई चंगाऊं अजा सा अम्मा के अगवा करे खणी अचुआ बाबा तो विच में टंगारा ठहर ठुकल भी कम असांजो विञाए छजो भले मुर्सबायो कडावर ता सॼी उमिरि मखे बि कोन मारिया हलिया न पावरीअ खे अगवा कर अरे गोलू कुतो गोश्त सम्झी डर में खणी वई ऐं डेरो मां न पियो निकिरी सघी बाबा उन ॾींहुं त मूंखे हथनि पेरनि में सूर हो तॾहिं कोन पियो निकिरी सघां कल मां गटर में किरी पियसि ॾिस निकिरी आयसि न अरे इहो त भलो थियो उन भंगीअ जो तोखे गॾु सम्झी ॿाहिरि उछलायो न तन भागा किनो री मरी वञी आ पर बाबा असांखे अम्मा खपे 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 हा पावरीअ खे अगवा कंदासीं ज़रूरु कंदासीं पर ईअं न पावरीअ खे अगवा करण लाइ बंदोबस्तु करणो पवंदो हथियार खपंदा गाॾियूं खपंदियूं पर बाबा मामा लालू चवे थो त हथियारनि खां बिना ड्रामो थी सघे थो रुगो तव्हां कहाणी खे मज़बूत कयो पर हिन ड्रामे में असां हथियार अहिड़ा खणंदासीं जिन खे माण्हू हथियार सम्झंदा ई कोन मासी ओ मासी सेठानी सिज भले ई वियो आहे वलूअ जा त सजदा ख़तम ई नथा थियनि असांखे उञ लॻी आहे तूं ई खणी पाणी पीआर मासी हूंदी माणे ॻाल्हाए ज़बान संभाले मां सेठियाणी आहियां सेठियाणी पाणी थो पीए पियो ज़हर ॾियण जहिड़ा मां हिते खूह कोटराए रखिया आहिनि नलका हणाया हथ में अलाह नाम जा पाणी पीआरियां पाणी ॾिसो था आहे मुल्क में पाणी हुजे त फसल न थियनि असां ढुकड़ो को रखूं था पंहिंजे पीअण जे लाइ लिकाए सो बि मासी पाणी त पीआरे उई तोबा तोबा मां एॾो वॾो कूड़ कल्ह त मामा वलूअ टैंकर भराए पंहिंजे घर जे पोयां खॾ खणाए उन में त पाणी पूरियो हुयईं अकुल हुचई त सोचे न तुंहिंजो दिमाग़ राकेट जो दिमाग़ हिकु जहिड़ो अम्मा अहिड़ो इल्ज़ाम त न हण राकेट गॾु आहे न उहो परीअ खे भॼाए वियो हो मूं अॼु ॾींहं ताईं कंहिंखे भॼायो आहे बस कयो असांखे मथे जो सूर ॾेई छॾियो अथव पाणी कोन थो खपे तव्हां रुगो चुप कयो अब्बा चङो पुॼेव वञो वञी ॿाहिरों को पाणीअ जो ढुक पीओ वञी का ड्यूटी कयो असां नक जा पकाऊं कोन हूंदासीं अब आप जीअं वणे तीअं वञी कयो ड्रामा सोप सीरियल मश्करन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।